मटियारी ज़िले के खैबरानी थाने के हद कचे के चौकड़ी नंबर 14 में कब्ज़ा माफिया की फायरिंग में खैबर शहर जो रहवासी मज़दूर 32 साला नौजवान सलीम वल्द जुमो बल्हा मारिजी वियो, जंहिंजो लाश काफ़ी वक़्त खां वाक़े वारी जाइ ते पयल रहियो। बाद में एसएचओ खैबरानी दीदार जतोई पुलिस नफ़री ऐं ॻोठाणनि सां गॾु लाश खणण कचे तरफ़ रवानो थियो त कब्ज़ा माफिया जे हथियारबंदनि फायरिंग कई। बल्हा बिरादरी के माण्हुनि ऐं बचियल ॻोठाणनि लाश रखी धरणो हणी नेशनल ब्लॉक रोड ॿई पासा बंद करे छॾियो, जंहिं करे रोड जे ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीठी वयूं। फोती जे वारसनि जो चवणु आहे त असांजो नौजवान मज़दूर हो, काठ जा लाह कढी पेट गुज़र कंदो हो, जंहिंखे सुबुह गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नौजवान जे क़त्ल में समा बिरादरी जो हथु आहे, पर पुलिस रिवायती सुस्ती जो मुज़ाहिरो करे रही आहे। एहतिजाज कंदड़नि चवणु आहे त जेसीं जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।